असीं जेका तालीम शायदि हासिल न करे सघंदा आहियूं त असीं चाहींदा आहियूं त असांजो ॿारु उहा तालीम हासिल करे, पर असीं पंहिंजे ॿार खे इन फोकस में न आहियूं रखंदा त असांजो ॿारु छा चाहे थो, ॿार में कहिड़ी एबिलिटी ऐं क्वालिटी आहे, छा चवंदा? विलियम वर्ड्सवर्थ तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो, डेफिनेटली पढ़ियो बि आहे। उनजी हिकिड़ी लाइन आहे, छो त असांजो पंहिंजो दिमाग़ आहे झटण जो, जी, चाइल्ड इज़ फादर ऑफ मैन। मैन, यस। असली इल्मु तॾहिं आहे जॾहिं तव्हां गौर व फ़िक्र कयो। ठीकु। हाणे चाइल्ड फादर ऑफ मैन, इहो कीअं थो थी सघे? चाइल्ड इज़ सन ऑफ मैन, डॉटर ऑफ मैन, पर हो जेको चए थो त छो थो चए? जी। अॼु जो ज़मानो अहिड़ो आहे, यानी हो केॾो पुराणो राइटर आहे जी, जेको हिन जी इन ॻाल्हि खे सच करे थो। चवां थो मोबाइल हलाइण जो हुनुर जेको ॿारनि खे आहे उहो असांखे न आहे। सही, ईअं ई आहे। बाबा हे मुंहिंजी मोबाइल वठ, हिन में फलाणी खे ईअं ठाहे ॾे, विझी ॾे। हाणे चाइल्ड इज़ फादर ऑफ मैन जो असली मतिलबु छा आहे त तव्हां ॿार खे ॿार करे न खणो, हुनजी शख़्सियत तव्हांखे डेवलप करणी आहे जेकॾहिं त ॿार खे पाण जेतिरो वॾो सम्झो। असां वटि हीउ रिवाज ई न आहे, जंहिंजो मां सबूत ॾियां त घर में को महिमान आयो, हिते असांजो ॿारु वेठो आहे, पहिरियों हुनखे चवंदासीं उछिड़े हितां महिमान खे विहार। माना असां हुनजी इज़त नफ़्स ॼाणो ई नथा, छो त उहो ॿारु आहे। असांखे हीउ दुरुस्त करिणो पवंदो सभ खां पहिरीं, हुनखे एतिरी इज़त एतिराम ॾियणो आहे जेतिरी तव्हां पंहिंजे महिमान खे ॾियो था। जी, प्रॉफिट हिकिड़ो किताबु आहे ख़लील जिब्रान जो, ॿियो असांखे सिंधी में हुनजो तर्जुमो करे पढ़ाईंदा मुस्तफ़ा जी अलविदाई तक़रीर, प्रॉफिट जूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे ॿार जो मौज़ू आहे, चए थो त ॿार तव्हां वटि अलाह जी अमानत आहिनि, असां उन्हनि खे मिल्कियत सम्झूं था। जी, उनखे गाला ॾियणो, उनखे थपूं हणणो कॾहिं बि न। मूं छा चयो त पहिरियों अखर आहे ॿार जी इज़त कयो, जी, उनखे एतिरी रिस्पेक्ट ॾियो जेतिरी महिमान खे ॾियो था। हीअ तव्हां वटि अलाह जूं अमानतूं आहिनि, तव्हांजूं मिल्कियतूं न आहिनि। इन्हनि खे ख़ासि मक़सद खां पैदा कयो वियो आहे। जी, जी, इहो त हर को माण्हू सम्झी सघे थो। उहो मक़सदु छा आहे, हुनखे अॻिते छा थियणो आहे, छा करिणो आहे, सिर्फ़ु तव्हां उनखे डेवलप कंदो। जीअं पौधे खे तव्हां पाणी ॾेई सफ़ाई करे वधाईंदा आहियो, तव्हांजो कमु सिर्फ़ु इहो आहे। हाणे असांजी ट्रेनिंग ॾिसो, जेको असां ॿारनि सां डील था कयूं। बाबा तूं सभ खां पहिरीं त क्लास में नंबर 1 ईंदे। जी, हा, कॾहिं बि हेठि न आहे थियणो, नंबर 1 अचिणो आहे। अच्छा, ॿियो इंजीनियर थियणो आहे, डॉक्टर थियणो आहे, कंप्यूटर साइंटिस्ट थियणो आहे, AI में माहिर थियणो आहे। बिल्कुलु हे दौर ई AI जो आहे।